बुकेरा शरीफ में खबर ॾींदा हलो त बुकेरा शरीफ में ॿिन्ही जहाननि जे सरदार आका मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत बासादत ईद मिलादुल नबी जे सिलसिले में आलम कायनात ॿिन्ही जहाननि जे सरदार जी शान में आशिकाने रसूल भरपूर नमूने सां मल्हायो वियो। बुकेरा शरीफ जे गलियुनि रस्तनि सां थींदे छछर हाउस ते बि भरपूर नमूने सां पुरनूर मिलाद जी महफ़िल मुनक़िद कई वई। महफ़िल मिलाद में सियासी समाजी अॻवाननि अदीब लेखक शाइर साफ़िन शेरन ऐं सवी आशिकाने रसूल भरपूर शिरकत कई। महफ़िल मिलाद में सरवर कौनैन आका मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में मशहूर नात ख़वाननि हदिया नात पेश करे मिलाद जी महफ़िल में वेठलनि के झूमण ते मजबूर करे छॾियो। बुकेरा शरीफ जे मशहूर आशिकाने रसूल मौलवी इसरार अहमद सेड़ो आका पुरनूर जी ज़िंदगी ते भरपूर रोशनी विझंदे ख़िताब कंदे चयो त जेकॾहिं मिठड़े महबूब मुरसल आका मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत न थिए हा त ही कायनात बि वजूद में न अचे हा। असांजे प्यारे महबूब नबी पाक हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रब पाक तरफ़ां तख़लीक़ कयल अर्श ऐं फर्श ते रहंदड़नि खे एके भाईचारे जो पैगाम ॾिनो त न अजमी खे अरबी त ऐं न ई वरी अचे के कारे ते का फ़ोक़ियत ऐं सभु पाण में बराबरि आहिनि। जॾहिं त महफ़िल जे आख़िर में सभिनी आशिकाने रसूल छछर हाउस ते आशिकाने रसूल मोहम्मद मुराद छछर, इमरान अली छछर, जमशेद अली छछर, जुनेद अली छछर तरफ़ां लंगर पिणु तक़सीम कयो वियो। बाद में दुआ घुरी वई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।